सिंह पसंद जी जदोजहद आहे इहा पंहिंजा मरहला तय करे पंहिंजे प्यारनि खे बाज़ियाब कराईंदी। बाक़ी जेसीं ताईं आहे मंज़ूर पछीन या ॿियनि जी त उन्हनि खां डिॼनि था, छो त उहे ख़ुदकुश जैकेटूं खयूं था वठनि, उन्हनि वटि बम आहिनि, उन्हनि वटि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, पर सिंध जी क़ौमी तहरीक सिंध जा माण्हू पुरमन जिन जे करे असांजे शहीदनि खे साड़ियो थो वञे, जिन जे करे असांजे शहीदनि खे ज़हर ॾिनो थो वञे, जिन जे करे असांखे मसक लाश ॾिना था वञनि, जिन जे करे असांजे उन्हनि खे छो त पंहिंजे सिंधी में हिकु रवायत आहे त जॾहिं चोर केॾो बि ताक़तवर हुजे उहो चोर चोर कबो, त उहा ॻाल्हि सिंध जे क़ौमी वर्करनि ऐं हिन जिदोजहद साबित कयो आहे त चोर केरु आहे। उन करे रियासत जेका आहे सा उन ॻाल्हि खे जेका दॿाइण लाइ चवे थी, न सिर्फ़ु सिविल सोसाइटी खे पर सिंध जे क़ौमी वर्करनि खे सभिनी खे, पर जिस्कम इहो वाज़े तौरु चए थी त इन जो नोटिस वठनि, न त असां त अक़वाम मुतहदा खां जेको आहे अपील था कयूं, आलमी ज़मीर खां अपील था कयूं, छो त ही जेका आहे जीअं असांजे कंहिं दोस्त चयो त ही रियासत गुंगी ॿोड़ी आहे, सुम्हनि बुकमनि उमियुनि फहमला यरजऊं, वाक़ई ही ॿोड़ी गुंगी आहे, पर सिंध जो आवाज़ु जॾहिं कराची जे प्रेस क्लब ते असांजे न्याणियुनि जे रवनि ऐं चोलनि खे फाड़ियो वियो त असांजे सिंध लाइ चैलेंज थियो, जंहिंमें सिंध पहिरियों दफ़ो ख़ौफ़ कढी जेको रोडनि ते आई आहे। उमेद त हीअ जेका आहे असांखे नतीजा ॾींदी।